सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक 3 नंढा आसमानी जिस्म नंढड़ा ग्रह स्मॉल सेलेस्टियल बॉडीज एस्टेरॉइड्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां नंढड़नि आसमानी जिस्मनि जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंमें पहिरियों जिस्म आहे गिरहड़ा यानी एस्टेरॉइड्स। नंढड़ा ग्रह छा आहिनि? नंढड़नि ग्रहनि खे अंग्रेज़ीअ में एस्टेरॉइड्स चवंदा आहिनि। नंढड़नि ग्रहनि खे गिरहड़ा बि चइबो आहे। ऑक्सफर्ड डिक्शनरी में हिन जो तर्जुमो छिपूं बि थियल आहे। सो इहे दरअसल छिपुनि जहिड़ा गिरहड़ा आहिनि जेके गिरह जहिड़ा हूंदा आहिनि। जॾहिं घर ठहंदा आहिनि त घर ठहण जे अमल में उन मां काफ़ी कचिरो, जीअं भॻल सिरूं थियूं, सीमेंट जा टुकड़ा थिया, मिटी थी, पथर थियो, इन्हनि सभिनी खे असां डेब्रीज़ या कचिरो या मलबो चवंदा आहियूं। सो गिरहड़ा बि दरअसल सयारनि जे ठहण वक़्तु बचियल टोटा, कचिरो या मलबो आहे। गिरहड़ा पत्थर ऐं धातु ऐं कार्बन जूं छिपूं हूंदियूं आहिनि, जेके ख़ला में सिज जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। An asteroid is a chunk of rock, carbon and metal in outer space that is in orbit around the sun. गिरहनि जी शिकिल जे मुतालिक़ ॻाल्हाइजे त शिकिल घणो करे गोल न हूंदी आहे। गोल बि हूंदा आहिनि पर घणो करे गोल न हूंदा आहिनि। उहे बेशुक्ला, बेडोला, ॻोढ़नि वांगुरु या पटाटे जहिड़ा हूंदा आहिनि। गिरहनि जी जसामत ऐं तइदाद जे बारे में चइजे त मुख़्तलिफ़ जसामत ऐं साइज़ हूंदा आहिनि। उहे कुझु मीटरनि खां वठी 100 किलोमीटरनि ताईं वेकिरा या कतर में हूंदा आहिनि। वॾे में वॾो गिरहड़ो सिरिस नाले आहे, जेको 473 किलोमीटर आहे कतर में। तइदाद में गिरहड़ा लखनि जी तइदाद में हूंदा आहिनि। जेकॾहिं गिरहड़नि जो असां कुल वज़न करे सघूं त उन्हनि जो कुल वज़न धरतीअ जे वज़न खां घटि हूंदो। 26 अहिड़ा गिरहड़ा आहिनि जेके 200 किलोमीटर खां वॾा आहिनि साइज़ में। छो त गिरहड़ा हिकिड़ो त नंढा आहिनि, ॿियो तमामु परे आहिनि, उनजे करे उनखे असां ख़ाली पंहिंजे रुॻो अख सां कोन ॾिसी सघंदासीं। उनखे ॾिसण लाइ ताक़तवर दूरबीन जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं असां गिरहड़नि खे ताक़तवर दूरबीन खां सवाइ ॾिसी न सघंदा आहियूं। गिरहड़नि जी गर्दिश ऐं मदार। गिरहड़ा सिज जे चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि, यानी ऑर्बिट कंदा रहंदा आहिनि सिज जे अराउंड, ऐं पंहिंजे महवर यानी एक्सिस जे चौधारी बि रिवॉल्व कंदा रहंदा आहिनि, यानी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। ऐं उन्हनि जी पंहिंजे महवर जे चौधारी जेका गर्दिश हूंदी आहे, उहा जीअं थाॿिड़जण हुजे ऐं थेड़ खाइण हुजे, उन जहिड़ी हूंदी आहे। हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था त असां वटि हिकिड़ो गिरहड़ो आहे, उहो कीअं पियो थो गर्दिश करे ऐं कीअं असांखे नज़र थो अचे। असांखे ईअं थो लॻे त जीअं थाॿिड़िजे पियो थो ऐं थेड़ पियो थो खाए, ऐं इन जे चौधारी ॿिया बि केतिरे ई गिरहड़ा ॿिया मौजूदु आहिनि। सो अहिड़ी तरह असांखे ख़बर पई त ऑर्बिट कंदा आहिनि ऐं रिवॉल्व कंदा आहिनि पंहिंजे एक्सिस जी चौधारी, जेको थाॿिड़जण ऐं थेड़ खाइण जहिड़ो हूंदो आहे। अक्सर यानी या घणनि गिरहड़नि जो मदार मरीख़ ऐं जुपिटर जे मदारनि जे विच में हूंदो आहे। जीअं सिज जी चौधारी मरीख़ ऐं जुपिटर आहिनि, उन्हनि जे विच में जेको हिसो आहे, हिननि जो मदार बि उन में ई हूंदो आहे। ऐं इन मदार खे असां जेको जंहिंमें ही गिरहड़ा हूंदा आहिनि, उनखे असां गिरहड़नि जी पट्टी यानी एस्टेरॉइड बेल्ट चवंदा आहियूं। जेकॾहिं असां हिनखे वॾो करे ॾिसूं त हिते सिज आहे, हिते मार्स आहे ऐं हिते जुपिटर आहे, त मार्स ऐं जुपिटर जे विच में घणे में घणा जेके एस्टेरॉइड्स आहिनि उहे मूव कंदा रहंदा आहिनि, ऐं इहो असांजो एस्टेरॉइड बेल्ट आहे। हीउ जेको हिसो आहे हिनखे असां एस्टेरॉइड बेल्ट चवंदा आहियूं, यानी एस्टेरॉइड जी पट्टी, गिरहड़नि जी पट्टी। ॿारो हाणे सुवाल थो थिए त छा गिरहड़नि जो धरतीअ ते असरु थिए थो? असां ॾिठो त हू त एतिरो परे आहिनि, पंहिंजी पट्टीअ में हलनि पिया था एस्टेरॉइड बेल्ट में, उन्हनि जो असांजे धरतीअ सां कहिड़ो तलुक, एतिरो परे खां असांखे छा था करे सघनि? पर ॿारो ईअं न आहे। एस्टेरॉइड जेके आहिनि उहे पंहिंजे पट्टीअ मां निकिरी ऐं कॾहिं कॾहिं धरतीअ जे पासे अची वेंदा आहिनि ऐं धरतीअ सां टकराईंदा आहिनि, जंहिंजे करे धरतीअ में तमामु वॾा खॾा थी पवंदा आहिनि, जंहिंखे क्रेटर्स चवंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह जेको आहे उहो धरतीअ ते असरु थिए थो हुनजो टकराइण जो। ॿारो तव्हांखे ख़बर आहे त इन टकराइण सां छा थियो हो? 6.5 करोड़ साल अॻु में, यानी 65 मिलियन
ईयर्स पहिरीं हिकिड़ो वॾो गिरहड़ो जेको आहे धरती सां टकरायो ऐं उन जे करे धरतीअ तां डायनासॉर्स जो ख़ात्मो थी वियो। तव्हांखे ख़बर आहे डायनासॉर छा हूंदा आहिनि? डायनासॉर हिकिड़ा वॾा वॾा जेके हूंदा आहिनि उहे हूंदा हुआ कंहिं ज़माने में जानवर। जीअं तव्हां हीउ ॾिसो त टकर थियो त उन में जेके डायनासॉर हुआ न वीचारा उन्हनि जो थी वियो ख़ात्मो। ही हुआ डायनासॉर्स, हाणे चलो रहे पियो थो सभिनी जो ख़ात्मो थी वियो। पर तव्हां छा था सम्झो त इहो ख़ात्मो छो थियो हूंदो? एतिरो वॾो टकर हो जो सभु मरी विया, या उन टकर जे करे एतिरी बाहि लही जो सभु सड़ी विया? न ॿारो, ईअं न आहे। असल में जेके डायनासॉर आहिनि उहे आना ॾींदा आहिनि ऐं आननि मां जा बच्चा पैदा थींदा आहिनि। उहे बच्चा कोन ॾींदा आहिनि, उहे आना ॾींदा आहिनि या बेदा ॾींदा आहिनि। छा थियो त जॾहिं एस्टेरॉइड यानी गिरहड़ो धरतीअ सां टकरायो त धरतीअ ते माहौलियाती तब्दीली आई। उन माहौलियाती तब्दीलीअ सां छा थियो जो जेके डायनासॉर्स जा आना हुआ उहे फुटण खां अॻु में ई ख़राब थियण शुरू थिया, यानी हैच कोन थिया। हैच थियण खां अॻु में ई जेका आहे उहे ख़राब थी वेंदा, नया बच्चा कोन निकिरंदा। उन जे करे नस्ल जी वाध रुकिजी वई ऐं आहिस्ते आहिस्ते डायनासॉरनि जो नस्ल जो ई ख़ात्मो थी वियो। ॿारो तव्हां ॾिठो त धरतीअ ते एस्टेरॉइड्स जो असरु कीअं थियो 65 मिलियन साल पहिरीं। कुझु साइंसदाननि जो ख़्यालु आहे त कंहिं वक़्तु हिकिड़ो वॾो एस्टेरॉइड या घणा एस्टेरॉइड मिली धरतीअ सां टकराईंदा ऐं उन जे नतीजे में धरतीअ जो ख़ात्मो थींदो ऐं उन में ई क़यामत ईंदी। वधीक ख़बर अलाह खे, पर शायदि ईअं हुजे। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।